सवाल कयो आहे नज़ीर हुसैन लाशारी। उहो त चए त निमाज़ में कपिड़ा ठाहिण या नज़र फिराए हेॾे होॾे ॾिसण जाइज़ आहे या न। अक्सर माण्हू ईअं कंदा आहिनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। निमाज़ ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां अदा करणु घुरिजे। इन करे त जॾहिं बानो निमाज़ अदा कंदो आहे उन वक़्तु अलाह जी रहमत उन ॾांहुं मुतवजह हूंदी आहे। जेकॾहिं उहो हेॾां होॾां निहारींदो आहे त उन वक़्तु अलाह जी रहमत उन खां हटी वेंदी आहे। इन जे करे निमाज़ जे दौरान हेॾां होॾां निहारणु इहो मकरूह तंज़ीही आहे, इन खां बचणु घुरिजे। पर जेकॾहिं का ज़रूरत आहे त उन वक़्तु ॾिसी सघिजे थो, इन में को बि हर्ज न आहे। जीअं सुनन नबी दाऊद में हदीस मुबारक वा हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ला यज़ालुल्लाहु अज़्ज़ व जल्ल मुक़ब्बिलन अलल अब्द व हुव फी सलातिही मा लम यल्तफित फ़इज़ा इल्तफत इंसरफ अनहु। जेसी ताईं बानो निमाज़ में हूंदो आहे अल्लाह जी रहमत बाने ॾांहुं मुतवजह हूंदी आहे। जॾहिं उहो बानो हेॾां होॾां निहारींदो आहे त अल्लाह जी रहमत उन खां हटी वेंदी आहे। इन हदीस मुबारक मां मालूम थियो त जेसी ताईं बानो निमाज़ में हुजे तवजो सां हुज़ूरी सां निमाज़ पढ़े ऐं हेॾां होॾां न निहारे। अलबत्ता जेकॾहिं का ज़रूरत हुजे त उन वक़्तु अखियूं फेरे हेॾां होॾां निहारे सघे थो, पर घाटो फेराइण इहो मकरूह तहरीमी आहे। जीअं सुनन तिरमिज़ी जे अंदरि हदीस मुबारक हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रिवायत आहे। उन चयो त अन्ना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान यलहज़ु फी सलाति यमीनन व शिमाला वला यलवी उनकहु। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ जे दौरान पंहिंजी अखियूं फेराए हेॾां होॾां निहारींदा हुया ऐं पाण ॻिची न फेराईंदा हुया। इन हदीस मुबारक मां मालूम थियो त ज़रूरत वक़्तु हेॾां होॾां ॾिसी सघिजे थो। जीअं फतावा हिंदीअ जे अंदरि आहे त वयुकरहु ऐं यल्तफित यमनतन औ यसरतन बिअन युहव्विल बअद वजहिही अनिल क़िबलति फअम्मा अन यंज़ुर बिमुक़इनही वला युहव्विल वजहहु फला बअस बिही। पाण फरमाए थो त निमाज़ जे दौरान घाटो फेराए हेॾां होॾां निहारणु इहो मकरूह आहे। पर जेकॾहिं अखियूं फेराए ॾिसे थो, घाटो नथो फेराए क़िबले खां, त उन सूरत में को बि हर्ज न आहे, ईअं करे सघे थो। रही ॻाल्हि त छा कपिड़ा ठाहे सघिजनि था या न, जेकॾहिं अमल कलील सां कपिड़ा पंहिंजा ठाहे थो निमाज़ जे दौरान त इन में बि को हर्ज न आहे। अल्लाहु आलम बिस्सवाब।